अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बुनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल खैर व बिका नस्तईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। हाणे हितां खां मुसलसल ख़िताब ईसायुनि सां आहे। हाणे ईसायुनि खे ॿुधायो पियो वञे त तव्हां कहिड़ा गुमराह कुन अक़ीदा ठाहे वरिता आहिनि। हज़रत ईसा अलैहिस्सलाम त अलाह जो प्यारो ऐं वॾे मर्तबे वारो नबी ऐं रसूल हो। हा, अलाह उन खे हिकु मौजिज़े तौरु पैदा फ़रमायो आहे। अगरि इन पैदाइश वारे तरीक़े खे तव्हां सम्झी रहिया आहियो त हज़रत ईसा ख़ुदि इलाह आहे, यानी ख़ुदि इबादत जे लाइक़ु आहे, या माज़ अलाह जो पुटु आहे, त पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वरी बि वालिदा त हुई। हज़रत आदम अलैहिस्सलाम जी न वालिदा न वालिद ॿई कोन हुआ। पोइ हज़रत आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश ते तव्हां एतिरा हैरान त न आहियो? पोइ छा तव्हां हज़रत आदम अलैहिस्सलाम खे माज़अल्लाह अलाह करे वरितो आहे? जॾहिं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे तव्हां अलाह नाहे करे वरितो, त पोइ तव्हां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे इलाह छो करे वरितो आहे? या तव्हां उनखे अलाह जो पुटु छो कयो आहे? हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां गॾोगॾु हज़रत यहया अलैहिस्सलाम जी पैदाइश बि त हिकु मौजिज़े तौरु थी आहे। हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे जॾहिं पुटु ॼाओ आहे हज़रत यहया, त उमिरि केतिरी आहे हज़रत ज़करिया जी? कमो पेश 80-90 साल आहे। न सिर्फ़ु पाण पोढ़ो बल्कि उनजी ज़ाल बि पोढ़ी थी वई हुई। पोढ़े सां गॾु गॾु क़ुर फरमाए थो त उन जी ज़ाल पंहिंजी जवानी में बि ॿार ॼणण जी ताक़त न रखंदड़ हुई, यानी बांझ हुई। ऐं उहा औरत जेका पंहिंजी जवानी में सॼी उमिरि बांझ रही आहे ऐं उनखे उनजे पोढ़ाइप में जेकॾहिं औलाद थिए, छा आहे मौजिज़े खां घटि आहे? पोइ इन मौजिज़े ते त तव्हां हैरान कोन थिया ऐं तव्हां हज़रत यहया अलैहिस्सलाम खे न अलाह जो पुटु करे वरितो ऐं न ई ख़ुदि उन खे इलाह तव्हां करे वरितो। त पोइ हज़रत ईसा जे बारे में तव्हांजो इहो ख़्यालु छो पैदा थियो? ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त जेकॾहिं तव्हां अलाह सां मोहबत करियो था त मुंहिंजी ताबेदारी करियो, त अलाह तव्हां सां मोहबत कंदो ऐं अव्हां जूं ख़ताऊं मुआफ़ कंदो ऐं हू ॾाढो मुआफ़ कंदड़ ऐं निहायत रहम करण वारो आहे। तव्हां नबी सां मोहबत कंदव, नबी जी ताबेदारी कंदव, त यकीनन अलाह ताला फरमाए थो त मां तव्हां सां मोहबत कंदुसि ऐं तव्हां जूं ख़ताऊं बि मुआफ़ कंदुसि। यकीनन अलाह ताला निहायत महिरबान ऐं मुआफ़ कंदड़ आहे। चओ त अलाह ऐं संदसि रसूल जी इताअत करियो, पोइ जेकॾहिं हू मुंहुं मोड़ीनि त पोइ यकीनन अलाह बि अहिड़नि काफ़िरनि सां मोहबत नथो करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी हयाती मुबारक कहिड़े कम में गुज़री? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी हयाती मुबारक अलाह जे दीन खे नाफ़िज़ करण में गुज़री आहे। क़ुर में 3 जायुनि ते अलाह ताला फरमाए थो, हो वल्लज़ी अरसल रसूलहू बिल हुदा व दीनिल हक़ लियुज़हिरहू अला दीन कुल्लिही वलौ करिहल मुशरिकून। अलाह फरमाए थो त उहो ई आहे अलाह जंहिं पंहिंजे नबीअ खे दीन हक़ सां ऐं अल हुदा यानी क़ुर ॾेई मोकिलियो आहे। कहिड़े मक़सदु ख़ातिर? त इन खे नाफ़िज़ करे बाक़ी तमाम जे तमाम दीननि ते, बाक़ी तमाम जे तमाम सिस्टम ते। वलो करे हल मुशरिकून, चाहे इहो कमु उन्हनि मुशरिकनि खे केॾो बि बुरो छो न लॻे। यकीनन तमामु ॾुखियो कमु आहे जेकॾहिं हीउ दीन नाफ़िज़ थी थो वञे त हुननि सभिनी जूं जेके बि आयाशुनि वारियूं ज़िंदगियूं आहिनि, जेके हुननि जा मनपसंदि कम आहिनि, सभु ख़तमु थी वेंदा। ऐं अगरि कंहिंजो इहो कमु ख़तमु थींदो त उहो हुनखे केॾो ॾुखियो लॻंदो। अलाह ताला फरमाए थो, चाहे हुननि खे केॾो बि ॾुखियो छो न लॻे, तव्हांखे नाफ़िज़ करिणो ई आहे। हर हाल में तव्हांखे कोशिशि करणी आहे। ते फरमाए थो त अलाह जे रसूल जी इताअत करियो। मथे अची वियो त मुंहिंजे नबी जी पैरवी कंदव, मुंहिंजे रसूल जी इताअत कंदव, मुंहिंजे रसूल सां मोहबत कंदव, त मां अलाह तव्हां सां मोहबत कंदुसि। ऐं हीअ अलाह जी मोहबत बि हिकु तरफ़ो कोन थींदी, इहा मोहबत बि ॿ तरफ़ा तव्हांखे करणी पवंदी। तव्हां कोशिशि करियो, तव्हां पाण खे उन लाइक़ु करियो त तव्हां सां अलाह बि मोहबत करे। निज़ाम तव्हांजो काफ़िराणो ऐं उमीदूं तव्हांखे अलाह मां। बेशक अलाह आदम, नूह ऐं इब्राहिम जे घराणे ऐं आले इमरान खे सारे जहान वारनि ते तरजीह ॾिनी। उहे हिक ॿिए जी नसल मां हुआ ऐं तहक़ीक़ अलाह सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॼाणंदड़ आहे। ऐं उहो वाक़ियो यादि कर जॾहिं इमरान जी घरवारीअ दुआ घुरी त ए मुंहिंजा रब, जेकी मुंहिंजे पेट में आहे उहो मां बिल्कुलु आज़ादु करे सिर्फ़ु तुंहिंजे लाइ वक़्फ़ु करियां थी। पोइ तूं मुंहिंजे तरफ़ खां उनखे क़बूलु फरमाए ऐं बेशक तूं ई दुआऊं ॿुधंदड़ सभु कुझु ॼाणंदड़ आहे। इमरान जी घरवारी यानी हज़रत मरियम जी वालिदा, उहा जॾहिं पेट सां हुई, उन इरादो करियो त हाणे मुंहिंजे पेट में जेको बि औलाद थींदो, यकीनन हुन चाहियो हो त इहो पुटु थींदो। अलाह जे लाइ वक़्फ़ु करे छॾियां थी, अलाह जे दीन जे लाइ उनखे वक़्फ़ु करे छॾियां थी, त हू बसि जेको बि कमकार हूंदो सभु अलाह जे दीन जे लाइ कंदो।
बाक़ी दुनिया जे हर कमकार खां हुनखे मां आज़ादु करे छॾींदसि। पोइ जॾहिं हुनखे ॼणियाई त चयाईं, ए मुंहिंजा रब, मूंखे त नियाणी ॼाई आहे ऐं अलाह चङी तरह ॼातो थिए जेकी हुन ॼणियो हो, ऐं पुटु धीउ जहिड़ो नाहे, ऐं मूं हुनजो नालो मरियम रखियो आहे। बेशक मां उनखे ऐं उन जी औलाद खे तड़ियल ऐं मरदूद शैतान खां तुंहिंजी पनाह में सौंपियां थी। ऐं जॾहिं हुनखे ॼाई त हुन अलाह ताला खे अर्ज़ु कयो त ए मुंहिंजा रब, मूंखे त नियाणी ॼाई आहे। यकीनन हुन चाहियो पिए त मूंखे पुटु ॼमंदो, पर अलाह ताला फरमायो त पुटु धीउ जहिड़ो न आहे। यानी ही जेका तो धीउ ॼणी आहे, अगरि पुटु थिए हा न त इहा धीउ उन पुट जहिड़ी बि न हुजे हा। यानी मूं तुंहिंजी इन धीउ जो रुतबो, इन तुंहिंजी धीउ जो मक़ाम मूं एतिरो वधायो आहे जो हाणे इन मां पूरी हिकिड़ी नसल हलंदी। इन खे मां हिकिड़ो मौजिज़े तौरु नबी ॾींदुसि, उन नबी जो बि रुतबो वधाईंदुसि, यकीनन तुंहिंजो बि मां रुतबो वधाईंदुसि। पोइ संदसि रब उन नियाणीअ खे ख़ुशीअ सां क़बूलु फरमायो ऐं खेसि सुठीअ ऐं सुहिणीअ परवरिश सां पालियाईं ऐं ज़करिया अलैहिस्सलाम खे उन जो संभालींदड़ बणायाईं। ऐं जॾहिं बि ज़करिया उन जे हुजरे में ईंदो हो त वटसि कुझु न कुझु खाइण पीअण जो सामान ॾिसंदो हो। रिश्ते में हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम तमामु वेझो हो हज़रत मरियम जी वालदा खे। हाणे जॾहिं हज़रत मरियम वॾी थी वई आहे ऐं हू पंहिंजे हुजरे में यानी पंहिंजे हिकिड़े इबादत गाह में, पंहिंजे हिकिड़े कमरे में इबादत करे रही हूंदी हुई, ऐं जॾहिं बि हज़रत ज़करिया ईंदो हो उन वटि ॾिसंदो हो हिकु उम्दा क़िस्म जो खाधो, यानी अहिड़ा मेवा ॾिसंदो हो जेको उन मौसम में हूंदा ई कोन हुआ। जे बिलफर्ज़ असां वटि जे डिसंबर आहे त असांजे डिसंबर में अंब कॾहिं बि कोन थींदा, पर पोइ बि उन डिसंबर वारे महीने में हुन वटि अंबनि जहिड़ो फ्रूट, यानी बेमौसमी फ्रूट उन वटि मौजूदु हूंदो हो। उन वटि ॾिसी करे पुछियाईंसि, मरियम इहो खाधो पीतो किथां आयो तो वटि? खाइंसि पुछियाईं, ए मरियम ही रिज़्क तो वटि किथां आयो आहे? मरियम जवाबु ॾिनो, इहो अलाह जे तरफ़ खां आहे। बेशक अलाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बेहिसाब रिज़्क अता फरमाए थो। उहो रिज़्क ॾिसी यकीनन हैरान थी वियो ऐं पुछियाईं त मरियम किथां आयो आहे? हज़रत मरियम सलामुन अलैहा जवाबु ॾिनो त मुंहिंजो रब मूंखे खाराए थो, मुंहिंजे रब वटां इहो रिज़्क अची रहियो आहे। इहो मंज़र ॾिसी उते फ़ौरन दुआ घुरे थो। ॾिसो केॾो प्यारो मक़ाम अची रहियो आहे अॻियां क़ुर जो। हालांकि ख़ुदि नबी हो, एतिरी तसल्ली वारो हुनखे यकीन थी वियो, पंहिंजा उते फ़ौरन हथ खणी ऐं दुआ थो घुरे। छा थो घुरे? उते ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो ऐं दुआ घुरी त ए मुंहिंजा रब, मूंखे पाण वटां नेक औलाद अता फरमाए, बेशक तूं ई दुआ ॿुधंदड़ आहीं। हथ खणी अर्ज़ु थो करे त ए मुंहिंजा रब, मूंखे औलाद अता फरमा। यानी सॼी उमिरि मां बे औलाद रहियो आहियां, मुंहिंजी ज़ाल पोढ़ी थी वई, सॼी उमिरि बांझ रही आहे, बसि मूंखे तूं औलाद अता फरमा। यकीनन तूं दुआ जो क़बूल कंदड़ आहीं, दुआ ॿुधंदड़ आहीं, सॼी ताक़त तो वटि आहे, तूं सभु कुझु कंदड़ आहीं। यकीन जो मंज़र ॾिसो, नथो चवे त ए अलाह ताईं फलां जे सदके मुंहिंजी दुआ क़बूल कर, ऐं नथो वञे कंहिंजी दरगाह ते ऐं उते वञी दुआ घुरे त ए फलां दरगाह वारा अलाह खे जो त मुंहिंजी दुआ क़बूल करे। न, इहा तालीम ई न रही आहे अलाह ऐं अलाह जे रसूल जी। अलाह जो हुकुम इहो आहे, तव्हां मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजी क़बूल फरमायां, मां तव्हांखे तव्हांजी साह जी रग खां वधीक वेझो आहियां। मंज़र ॾिसी फ़ौरन हथ खणे थो ऐं अलाह खां ख़ालिस अलाह खां दुआ घुरे थो। असांखे बि घुरिजे त ख़ालिस उन खां दुआ घुरूं। विच में जेके बि वसीला विझो वेठा आहियूं, जेके वसीला विझण वारा असां वटि वेठा आहिनि, जेके वसीलनि जे ज़रिए कमाए रहिया आहिनि, उन्हनि खे परे करियूं, उन्हनि खे ॿुधायूं त हाणे तव्हांजूं ठगियूं वधीक देरि ताईं कोन हलंदियूं। पोइ जॾहिं हुन हुजरे में बीठे नमाज़ पढ़ी त मलाइकनि खेसि आवाज़ु ॾिनो त अलाह तोखे यहया अलैहिस्सलाम जी ख़ुशख़बरी ॾिए थो। हिन नमाज़ पढ़ी रहियो हो त फ़रिश्तो नाज़िल थी वियो अलाह जे हुकुम सां। फ़रिश्तो हुनखे चवे थो त ए ज़करिया, ख़ुशि थी, तोखे अलाह ताला यहया अलैहिस्सलाम जी ख़ुशख़बरी ॾिए थो। यानी अलाह ताला तोखे पुटु बि ॾिए थो ऐं पुट जो नालो बि अलाह ताला पाण रखियो आहे, यहया अलैहिस्सलाम, जेको अलाह जे हिकु कलमे यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी नबूवत जी तस्दीक कंदड़ ऐं सरदार, पाक दामन ऐं साले बाननि मां हिकु नबी हूंदो। सभु ख़ूबियूं बि ॿुधाए छॾियूं हुन फ़रिश्ते हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे त तुंहिंजो पुटु कीअं कीअं हूंदो। हीउ ॿुधी ज़करिया अलैहिस्सलाम चयो, ए मुंहिंजा रब, भला मूंखे पुटु कीअं थींदो? यानी मूंखे अहिड़ी का निशानी अता फरमा जो मुंहिंजी दिलि खे वधीक यकीन थी वञे। इहो नबियुनि जो मामिलो रहियो आहे, नबी अलाह खां सवाल कंदा हुया। जीअं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अलाह खां दुआ घुरी, अलाह खां पुछाईं त अलाह साईं तूं ज़िंदा कीअं कंदे? अलाह फरमायसि त छा तोखे शक आहे? त अर्ज़ु थो करे त न अलाह साईं, मूंखे यकीन आहे, पर मां चाहियां थो पंहिंजे अखियुनि सां ॾिसी करे इन खे अञा वधीक यकीन में तब्दील करियां, मूंखे यकीन अञा वधीक पुख़्तो थी वञे। पोइ जेके 4 पखी हुन खयां ऐं अलाह जे हुकुम सां कुही वरी उनखे पाण में मिलाए जबल ते रखियईं, वरी आवाज़ ॾिनई त उहे अलाह जे हुकुम सां ज़िंदा उॾामंदा आया। साॻीअ तरह ज़करिया बि अर्ज़ु थो करे त मुंहिंजा रब पाक, मूंखे पुटु कीअं थींदो जॾहिं त मां
कुराड़ो थी चुको आहियां ऐं मुंहिंजी ज़ाल बांझ आहे। मलाइक चयो बेशक ईअं ई थियणो आहे, अलाह ताला जेकी चाहींदो आहे सो कंदो आहे। अलाह जे लाइ का बि ॻाल्हि ॾुखी न आहे। हू जंहिं शइ जो इरादो कंदो आहे त उनखे हुकुम कंदो आहे थी वञ, त उहा शइ फौरन थी पवंदी आहे। ज़करिया अलैहिस्सलाम चयो त हे मुंहिंजा रब, मूं लाइ का निशानी मुक़ररु फरमाए। अलाह फरमायो तुंहिंजे लाइ निशानी इहा आहे त पोइ तूं लगातार 3 ॾींहं माण्हुनि सां सवाइ इशारनि जे ॻाल्हाए न सघंदे। यानी अॼु तूं ॻाल्हाई पियो, तोखे ॻाल्हाइण जी ताक़त आहे, पर 3 ॾींहं अहिड़ा ईंदा जो तूं ॻाल्हाइण जी ताक़त रखंदे बि तूं माण्हुनि सां ॻाल्हाए न सघंदे, सिर्फ़ु इशारनि में उन सां ॻाल्हाईंदे। तंहिं करे ए ज़करिया, हाणे तूं पंहिंजे रब खे ख़ूब यादि कर ऐं सांझी ऐं सुबुह संदसि पाकाई बयानु कंदो रह। सदक़ल्लाहुल अज़ीम।